अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां प्रिया गुल मूंसां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंकी। सब खां पहिरीं नज़र हेडलाइंस ते। अमरीका ईरान में ॻाल्हियूं सुभाणे इस्लामाबाद में थींदियूं, तयारियूं मुकमल। अमरीकी मीडिया मूजिब अमरीकी वफ़द नायब सदर JD वैंस जी क़यादत में इस्लामाबाद पहुचंदो। विच ओभर लाइ ख़ासि नुमाइंदो स्टीव विटकॉफ ऐं ट्रंप जो नाठी जेरेड क्रिश्नर बि वफ़द में शामिल हूंदा। ईरानी सफ़ीर मूजिब अमन ॻाल्हियुनि लाइ ईरान जो वफ़द अॼु इस्लामाबाद पहुचंदो। वफ़द में ईरानी पार्लियामेंट जो स्पीकर बाकर कालेबाफ ऐं परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची शामिल हूंदा। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त सूरत हाल अणवणंदड़ थी त ईरान ते अॻु खां वधीक ताक़तवर हमलो कंदासीं। हतमी मुआहिदे तां ई अमरीका जा सामूंडी बेड़ा जहाज़ ऐं फ़ौजी अहलकार ईरान जे वेझो मौजूद रहंदा। इहो अॻु ई तइ थी चुको आहे त ईरान वटि एटमी हथियार न हूंदा। पंहिंजे ट्वीट में अमरीकी सदर वधीक चयो आहे त उन दौरान अमरीकी फ़ौज भरपूर तयारी में आराम कंदी। अमरीकी फ़ौज असल में पंहिंजे ईंदड़ कामयाबी जी मुंतज़िर आहे। ईरान हरमिस वारो सामूंडी लंघ मुकमल तौर बंदि करे छॾियो। ईरानी मीडिया जो चवणु आहे त हरमस वारे लंघ जे कुझु हंधनि ते बारूदी सुरंगुनि जो ख़तरो आहे। ईरानी नेवी मुतबादिल सामूंडी रस्ता मुक़रर करे छॾिया आहिनि। हरमस वारे लंघ तां गुज़रण खां अॻु पासदाराने इनक़लाब सां ताउन करणो पवंदो। अमरीकी अख़बार मूजिब ईरान हरमिस वारे सामूंडी लंघ मां गुज़रंदड़ बहरी जहाज़नि खां टूल वसूल कंदो। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाकर कालीबाफ चयो आहे त ॻाल्हियुनि खां अॻु में ई 10 नुक़्तनि वारी तजवीज़नि मां 3 अहम नुक़्तनि जी भनकड़ी थी चुकी आहे। लबनान ते हमला, ईरान ते हवाई हदनि में ड्रोन्स जी चुरपुर ऐं ईरान जे यूरेनियम अफ़ज़ोदगी जे हक़ जे नफ़ी उन ॻाल्हि जी साबिती आहे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त अमरीका खे फ़ैसिलो करणो पवंदो त हू जंग बंदी चाहे थो या इसराइल जे चवण ते जंग जारी रखणु थो चाहे। ॿई शयूं गॾु मुमकिन न आहिनि। अमरीकी नायब सदर JD वैंस चयो आहे त अमरीका इस्लामाबाद में थींदड़ ॻाल्हियुनि मां पुरउमीद आहे। केतिरनि ई ईरानी तजवीज़नि ते अॻु में ई इत्तफ़ाक़ थियल आहे। JD वैंस ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर जे बयान ते रद्दअमल ॾींदे चयो आहे त जेकॾहिं ईरान लबनान जो जवाज़ ॼाणे जंगबंदी तोड़णु चाहे थो त उहा हुन जी चूंड हूंदी। ईरान खे ईंदड़ क़दम खणणो पवंदो, न त सदर ट्रंप वटि जंग में वापसि वञण जो ऑप्शन मौजूदु आहे।